अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अब्दुल हकीम तव्हां ॾिसी रहिया सिंधी टेक यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु जी वीडियो में तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त पंहिंजा कार्ड कीअं था चेक करे सघो। 8171 लिखी करे गूगल क्रोम ते वञी करे तव्हां पंहिंजो कार्ड चेक करे सघो था घर वेठे। ऐं तव्हां ॿिए हंधि वञो था, लाइनुनि में बीहनि थियूं घर वारियूं तव्हांजूं, इन करे त तव्हांजे लाइ सहूलियत आहे हीअ त तव्हांखे मां वीडियो बि रिकॉर्ड कयो आहे। तरीक़ेकार सब कुछ है। इंशाल्लाह तव्हां घर वेठे पंहिंजा कार्ड चेक करे सघो था त तव्हांजी पेमेंट आई आहे या कोन आई आहे, या तव्हां हिन प्रोग्राम में अहल आहियो या न आहियो। सॼो कुझु उन वीडियो में आहे। इंशाल्लाह तव्हांखे सम्झ में अची वेंदी ॻाल्हि त हीउ कमु तमामु आसान आहे ऐं लाइन में बीहण खां बहितर आहे त तव्हां पंहिंजो घर चेक करे सघो था। ठीकु आहे, हलूं था स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारियां। थोड़ी वीडियो है, तमाम आसान वीडियो है, आसान कम है। जैसे तव्हां मुझे चैनल ते नवां आयो तो चैनल के लाइक करे छॾियो, सब्सक्राइब करे छॾियो। ठीक है दोस्तों, हलूं था स्क्रीन ते। तो दोस्तों पाण अची वियासीं मोबाइल जी स्क्रीन ते। पाण खे खपे हाणे गूगल क्रोम, तो हर कंहिं मोबाइल में हूंदो आहे। ठीक, क्रोम ते हलंदासीं। क्रोम ते हली करे पाण खे कम जेको आहे न 8171 लिखणो आहे हिते गूगल ते। ठीक आहे, 8171। ठीक, हाणे हिन ते सर्च कंदासीं। ठीक है, हाणे खुली वेंदो। फर्स्ट में जेको आयो आहे पाण उन ते क्लिक कंदासीं। थोड़ो ज़ूम करे तव्हांखे ॾेखारियां। ठीक आहे, उहो ई फर्स्ट वारो, इन ते क्लिक कंदासीं। क्लिक करण सां कुझु हीअं ईंदो तव्हां ॾे। हाणे मथे आहे कार्ड नंबर, हिते तव्हां कार्ड नंबर हणी करे ही कोड आहे। ठीक है, कोड हिते हेठि हणी करे मालूम ते क्लिक कंदासीं। पोइ तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी तव्हांजी पेमेंट आई आहे या कोन आई आहे, तव्हां अहल आहियो या न आहियो। सॼो कुझु तव्हांखे ॿुधाईंदो। ठीक आहे दोस्तों, उम्मीद कयां थो सभिनी खे वीडियो